हिते बंगले में वेठा आहियूं, पोइ बि दिलि खे सुकून कोन्हे को। पंहिंजो घर कचो छो न हुजे, पर उते सुकून हूंदो आहे। भाॼाई अॼु फ़ैसिलो आहे, अलाह साईं कंदो त ठा थी वेंदो, पोइ पंहिंजे घर हलंदासीं। उन वक़्त जो इहो पीउ मंसूर किथे हो जॾहिं पुलिस बेगुनाह आलिम क़ाइम खे खंबे खणी वई ही? चई सारे मंसूर खान खे त तोखे तुंहिंजा हमरा पुलिस खां छॾाए ॾे हा, पुलिस खे पले हा। पंहिंजे औरतुनि खे घरऊं न कढो आहे। दुश्मन खां संग चटी मां वठंदुसि मां तमामु जल्द। ने दुश्मननि जी चोरी असांजे दर ते हूंदी। अदा पीरल बि कोन्हे आयो, न त हाल अहवाल ॾेई वञे हा। थी सघे थो त राति ताईं तव्हांजे छोकिरनि मां को अची वञे। जेसीं ताईं ख़ैर जी ख़बर न ॿुधंदासीं त दिलि खे सुकून कोन थींदो। जेकॾहिं असीं मंसूर खान में हथ नथा विझी सघूं, पर हुन जे माण्हुनि खे गिरफ़्तार त करे सघूं था। उन्हनि मथां भले प्रेशर वधायो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार बि कयो, पर गिरफ़्तारी ज़ाहिर न कजो। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।